कंडियारो कमालदेरो लॻ दरिया जे कप माही जा बहाण में समाजी तंज़ीम IRC पारां टोपी अजरक ड्रे ऐं थिएटर प्रोग्राम घरनि में हथ जो हुनर जी पिण अक्कासी कई वई। तक़रीब में ॿारड़नि जी वॾे अंग ऐं ॻोठाणनि पिण शिरकत कई। इन मौक़े ते ॿारड़नि मुख़्तलिफ़ सिंधी गीतनि ते रक़्स करे महफ़िल खे झुमाए छॾियो ऐं तालीम जी अहमियत, नंढी उमिरि में शादी, ॿार जी जिबरी पोरिए ऐं ॿियनि मौज़ूअनि ते तक़रीरूं करे आयल महिमाननि खां दाद वसूल कयो। इन मौक़े ते IRC जे डिस्ट्रिक्ट कोआर्डिनेटर हामिद शेख यूसी, शेमिर तेरो जो वाइस चेयरमैन महबूब अबड़ो, असिस्टेंट कमिश्नर कंडियारो रज़ाशर, सरसू जे डिस्ट्रिक्ट कोआर्डिनेटर हब अली कुल्होड़ो, ज़रियाब काका तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ॻोठनि में ही प्रोग्राम मुनक़द करण जो मक़सदु अवाम में जागरूकता पैदा करणु आहे। ॿारनि ते तशद्दुद, जबरी पोरियो, नंढी उमिरि में शादियूं गैर क़ानूनी आहिनि। उन्हनि जे लाइ हेल्पलाइन नंबर 1121 ते पंहिंजी रिपोर्ट करे सघनि था। इन मौक़े ते प्रोग्राम में आयल ॻोठाणनि प्रोग्राम खे साराहियो। इन मौक़े ते वकास मंगी, अब्दुल मालिक ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।